राणा ए तो सुनाए किथ तो हली को झेड़ो भेड़ो करणो पवंदो का? फिलहाल झेड़े जो को भी प्रोग्राम कोन्हे। जेकॾहिं झेड़ो थियो तो झेड़ो कबो, मुड़बो न। पर सुनाए तो सही, असांखे भी खबर तो होए। छोकरी सुखा स्कूल खोलियो आ। हो खबर है। ये मुजेरी आहे न चने सरगंज जो, इन जे कमदार रमू स्कूल में वञी छोकरी सां टर कई थई, मुंहमारी कई थई। हो इतफाक सां आऊं भी उते पहुची वियुसि ऐं उन रमूअ जी ॾाढी चुठ कई। हो उन मुजेरीअ खे बि वञी ज़रूर भड़कायो हूंदो, हो पर मुजेरी अहिड़नि माण्हुनि जी चपटीअ ते ज़रूर नचंदो। हाँ भले ईअं त आहे। हू के माण्हू मोकिले छोकरी सुखा खे को नुक़सान न पहुचाइनि, उन खां अॻु पंहिंजो उते हुजणु निहायती ज़रूरी आहे। ए पो भाको आयो, हलो नथा? हलऊं था थोड़ी देर थे, देखो पोइ हलऊं था। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।